हाँ जी बिल्कुल, हालिया सैलाब को 6 माह का वक्त गुज़र चुका है, लेकिन जाफ़राबाद बिलख़ुसूस डेरा अलायर के कई इलाकों में अब भी सैलाबी पानी मौजूद है। अब तक इंतज़ामिया की जानिब से ना ही सैलाबी पानी को निकास किया जा चुका है और ना ही सैलाब मुतासरीन की बहाली के लिए अमली इक़दामात किए जा चुके हैं। आइए जाते हैं कुछ सैलाब मुतासरीन के पास, उनसे जानने की कोशिश करते हैं कि इस वक्त उनको किन किन मुश्किलात का सामना है। असांखे इहो तकलीफ़ आहे, का शइ बचियो न आहे, का नुक़सानु थियो आहे, का न अचनि न वञ, का चीज़ न कढी सघियोसीं। असां ईअं ॿाहिरि बेठा आहियूं पराइनि जायुनि में। नुक़सानु सां घणो थियल आहे, ट्रपड़ विया, टाड़ी विया, पेटियूं विया, ट्रैक विया, असां न कढी सघियासीं। 6 महीना थिया बरसात इनके आए खे सैलाब खे बाईपास वेठासीं, कोई शइ बि न आयो असां वटि, न को DC आयो, न को पंहिंजो कोई माइट मिट आयो त बाबा छा हालत थी गुज़रियो आहे, कोई बि न आयो। सरमादार माण्हू आहिनि, पंहिंजा बि आहिनि, न आहिनि छा, पंहिंजा बि आहिनि, खाइण वारा आहिनि सभु पंहिंजा। इहो मकान हे आहिनि जो सामे सामे पिया आहिनि, किरिया पिया थिया। कोई हिन टाइम तक न को दाद करण वारो, न को इंसाफ़ करण वारो। असांजो छड़ो बलोचिस्तान बसि बाबा ॿाहिरि मुल्क में आयो आहे सैलाब, असांजे बलोचिस्तान झटपट में न आयो आहे। हाणे केरु चए थो झटपट में सैलाब न आयो आहे? मुराद कॉलोनी कोई न ॿुधल आहे, मुराद कॉलोनी सॼो ॿुॾी वियो आहे, सॼो मुराद कॉलोनी खे कोई तलाश करे ॾिसे। ईअं न हूंदो आहे जेको असां सां थियल आहे हिते ज़ातियात। नुक़सान सर 4 त मुंहिंजा मेहूं मरी विया आहिनि, ठीकु आहे। मशीन वियल आहे, कुतर जो पटे जो मशीन आहे, 4 गेडर विया आहिनि, ट्रपड़ टाड़ी विया आहिनि, मसइलो घणो वियल आहे सामान। इन टाइम तक वेठा आहियूं, ये सैलाब में भितां भितां किरी पिया आहिनि, न का शइ खाइण लाइ बि न आहे का शइ, पंहिंजो पोरियो करे खाऊं था, तारी जे कम ते वञूं था, कॾहिं गॾा गाॾी सां वञूं था, बाक़ी हिते कोई शइ बि नथा मिले। कोई बि न आयो, जे बसि जमाली चए थो जे हिननि खे फंड झटपट में सैलाब न आयो आहे, काई शइ बि न ॾियो। कार्ड ते 25,000 आया, उहे बि कटे विया, 7,000 लाइ बक़ाया मथे सॼा खाई विया। जी बिल्कुल, 6 माह गुजरने के बावजूद भी सैलाब मुतासरीन हुकूमती इमदाद के मुंतज़र दिखाई दे रहे हैं। सैलाब मुतासरीन ने हुकूमत बलूचिस्तान से अपील की है कि इनकी बहाली के लिए खाली दावे नहीं, अमली तौर पर इक़दामात किए जाएँ। कैमरा टीम के साथ मिस्री बूटी, वश न्यूज़, जाफराबाद।